अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़रा ज़िंदगी जंजी नहीं अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जान यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों मीरा रबन खे सम्झाईंदो त तूं ओठ सां ठाव कर ऐं तूं ओठ जे ॻाल्हियुनि में वाक़फ़ थी ऐं रबन ओठ जी ॻाल्हियुनि में अची वेंदो ऐं उन जी ॻाल्हियुनि में एतबार कंदो ऐं ओठो इहो चाहे त मां हितां रबन खे कढी वठां जीअं मां दोखे सां मारिजी न वञा। ओठे खे पंहिंजी लालचा ऐं रसाक ख़ान ॿ ॾींहं खां पोइ रस गफ़ार ख़ान सां फ़ैसिलो कंदो ऐं उन में मुतमिन थी वेंदो ऐं पोइ रबन खे आज़ादु करे वठंदा। पोइ थींदो ज़ाहिर ज़िंदगी में तमामु मस्तु कांदर पोइ थींदो जहिड़ो ओ ऐं रस गफ़ार ख़ान हाली मजबूर थी चुको आहे हिन ॻोठु छॾण ते, पर रस गफ़ार ख़ान ॻोठु कोन छॾे सघंदो ऐं ओठो कमाल ख़ान ऐं रसाकम ख़ान खे फ़ैसिले लाइ मोकिलींदो, पर ओठो पाण कोन वेंदो ऐं रसाकम ख़ान मुहब खे बीहारे छॾींदो ओठ जे मथां, उन जे मथां नज़र रखंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।